नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में खबर ॾींदा हलूं त सियासी समाजी अॻुवाण DGF बशीर मेमण जी सालगिरह मटियारी ज़िले में वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं, ख़ासि तक़रीब मटियारी मीडिया फोरम जी ऑफिस में मल्हाई वई, जंहिंमें पाकिस्तान मुस्लिम लीग ज़िले मटियारी जे सदर नसीर अहमद मेमण सालगिरह जो केक काटियो वियो, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाण जे वॾे तादाद मौजूद हुई, जंहिंमें सीनियर सहाफ़ी शाहिद शमस मेमण, सलीम पंवर, जानी खान पंवर गजी सालगिरह जो केक काटियो। इन मौके ते अॻुवाण खिताब कंदे चयो त बशीर अहमद मेमण सिंध जो बहादुर पुट आहे। सिंध में तमामु घटि पैदा थींदड़ आहिनि, अहिड़ा पुट सिंध में तमामु घटि पैदा थींदा आहिनि जेके हर वक़्तु सिंध ख़ातिर जदोजहद जे मैदान ते हूंदा आहिनि। बशीर मेमण हमेशह सिंध सां गॾु पाकिस्तान जी बि ख़िदमत कई आहे। अहिड़ा बहादुर माण्हू तमामु घटि हूंदा आहिनि जेके ग़रीब माण्हुनि जे हक़ ऐं सच जे लाइ पाण पतोड़ींदा आहिनि। बशीर मेमण जहिड़ा माण्हू सिंध धरती जे लाइ मिसाल हूंदा आहिनि। इन मौके ते बशीर मेमण खे ज़बरदस्त खराज तहसीन पेश कयो वियो ऐं संदसि सेहतियाबी लाइ वॾी जमात लाइ पिण दुआऊं घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।